जी तिलावत करण अहिड़ो अमल आहे जो मदीने वारे साईं फरमायो आहे त तव्हांखे क़ुरान दुनिया में बि नफ़ो ॾींदो, क़ुरान तव्हांखे क़ब्र में बि नफ़ो ॾींदो, क़ुरान तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े बि नफ़ो ॾींदो। महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त माण्हू दुआ घुरंदा आहिनि, दुआ घुरंदा आहिनि त मौला असांखे हीअ शइ ॾे, हूअ शइ ॾे, हे ॾुख ला, हे गम ला, ये परेशानी दूर फरमा, अर्ज़ कंदा आहिनि। अल्लाह जी मर्ज़ी आहे दुआ क़बूल करे न करे। रब बेनियाज़ आहे, बेपरवाह आहे, दुआ क़बूल करे न करे अल्लाह मर्ज़ी वारो आहे। पर मदीने वारे साईं फरमायो जेको माण्हू क़ुरान जी तिलावत करे, क़ुरान कसरत सां पढ़े, क़ुरान जी तिलावत करे, दुआ न घुरे, अर्ज़ न करे, इल्तिजा न करे, बस क़ुरान जी तिलावत कंदो रहे, अल्लाह ताला उन जा हर ई मक़सद पूरा फरमाए छॾींदो। 28 शादो करी माण्हू अल्लाह जे हुज़ूर में दुआ न घुरे, बल्कि सॼो ॾींहुं वेठो क़ुरान पढ़े, ॿियो को अमल करे ई न, क़ुरान वेठो पढ़े, वेठो क़ुरान पढ़े, वेठो क़ुरान पढ़े। मदीने वारो साईं तो फरमाए दुआ न बि घुरे, उन जा जेके बि मक़सद हूंदा, मतिलब हूंदा, परेशानियूं हूंदियूं, मुंहिंजो अल्लाह बिना उन जे चवण जे, बिना घुरण जे अल्लाह ताला क़ुरान पढ़ण वारे जा मक़सद पूरा करे। ऐं सही मुस्लिम शरीफ में हदीस आहे, साईं त फरमाइनि इक़राउल क़ुरान फइन्नहु याती यौमल क़ियामत शफ़ीअन लिअस्हाबिही। क़ुरान घणो पढ़ो, घणो क़ुरान जी तिलावत कयो, छो त क़ुरान मजीद क़यामत जे ॾिहाड़े पढ़ंदड़नि जी शिफ़ात करण वारो आहे। ऐं साईं फरमाया अस्सियाम वल क़ुरान यशफ़िआन लिल अब्द। क़यामत जे ॾिहाड़े क़ुरान ऐं रमज़ान, रोज़ा, रमज़ान ऐं क़ुरान ॿई गॾिजी अल्लाह जे हुज़ूर में ईंदा ऐं ॿई अल्लाह जे हुज़ूर में माण्हुनि जी शिफ़ात कंदा। रमज़ान चवंदो रब इन्नी मनअतु तआम वशराब बिन्नहार, मुंहिंजा मौला हे बानू आहे जंहिंखे मूं रमज़ान जे महीने में ॾींहं जो खाइण खां पीअण खां रोके छॾियो हुयो। फशफ़िनी फीहे, मुंहिंजा मौला असांजे करे हिनखे बख़्श फरमा। रमज़ान चवंदो मुंहिंजे करे हिनखे बख़्श फरमा। वयक़ूलुल क़ुरान रब इन्नी मनअतु नौम बिल्लैल फशफ़िनी फीहे फयुशफ़्फ़आन। वरी क़ुरान ईंदो मुंहिंजा मौला हे राति जो निंड फिटाए अखियुनि खे ओजागो ॾेई ॿियो कमु कोन कंदो, वेही क़ुरान पढ़ंदो हुयो। मुंहिंजा मौला हिनजी शिफ़ात था कयूं, हिनखे बख़्श फरमा। मदीने वारो साईं जो फरमाए त क़ुरान ऐं रमज़ान अल्लाह खे जंहिं जे बारे में चवंदा अल्लाह उन्हनि खे बख़्शे माफ़ फरमाए। सुभान अल्लाह। ऐं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त मन करल क़ुरान फस्तज़हरहु फअहल हलालहु व हर्रम हरामहु। जेको माण्हू क़ुरान मजीद जी तिलावत घणी करे ऐं क़ुरान जेको हिलाल कयो आहे उनखे पंहिंजे लाइ हिलाल करे, क़ुरान जेको हराम कयो आहे उनखे पंहिंजे लाइ हराम करे, अदखलहुल्लाहु बिहिल जन्नत, अल्लाह ताला उनखे जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो। शफ़अहु फी अशरतिन मिन अहल बैतिही कुल्लुहुम क़द वजबत लहुन्नार। ऐं इहो क़ुरान पढ़ण वारो क़यामत जे ॾिहाड़े ईंदो, पाण त जन्नत में वेंदो पर उनजे घराणे मथां 10 माण्हू जन्नत जहन्नम जी बाहि वाजिब थई वई हूंदी, उन्हनि खे अल्लाह ताला इन क़ुरान पढ़ण वारे जे सदके जन्नत में रवानो फरमाए। उन्हनि जे ख़ानदान में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके गुनहगार आहिनि, बदकार आहिनि, उन्हनि ते जहन्नम वाजिब थी वई आहे, पर उन क़ुरान पढ़ण वारे जे सदके अल्लाह उन्हनि खे जन्नत में रवानो कंदो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि हिते सम्झण जी आहे त अक्सर तौर ते असां इहे हदीस ॿुधंदा आहियूं, उन में मौलवी आलिम सगोरा चवंदा आहिनि त हाफ़िज़े क़ुरान 10 गुनाहगार बख़्शराईंदो या हाफ़िज़ जे लाइ महिरबानी। हदीस में हाफ़िज़ जा लफ़्ज़ कोन्हनि के, मदीने वारे साईं हाफ़िज़े क़ुरान जो शर्त कोन लॻायो आहे। नबी साईं फरमायो आहे त मन क़रअल क़ुरान,
जेको बि तव्हां क़ुरान पढ़ंदो रहे हाणे हाफ़िज़ क़ुरान घणो पढ़ंदा आहिनि उनजे करे उन्हनि खे क़ुरान पढ़ंदड़नि में शुमार कयो आहे पर जेको हूअं ई क़ुरान जी तिलावत कंदो रहे क़ुरान पढ़ंदो रहे क़ुरान खे यादि कंदो रहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे उनजे पढ़ण वारे खे क़ुरान जे पढ़ण वारे सां मोहबत रखण वारे खे उनजे रिश्तेदार खे अल्लाह ताला बख़्श माफ़ फरमाए छॾींदो। ऐं साईं फरमायो त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु तव्हां में भलो माण्हू उहो आहे जेको पाण क़ुरान पढ़े ऐं ॿियनि खे क़ुरान सेखारे। समझो था पाण क़ुरान पढ़ो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो पंहिंजे औलाद खे पंहिंजे घर वारनि खे पंहिंजी नियाणियुनि खे पुटनि खे ज़ालुनि भेनरुनि भाइरुनि सभिनी खे क़ुरान पढ़ायो। मदीने वारो साईं थो फरमाए क़ुरान जी तालीम खे आम कराइण जी कोशिशि कयो अल्लाह ताला तव्हांखे सभिनी खां भलो बनाए छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारो साईं थो फरमाए मन करल क़ुरान व तअल्लमहु व अमिल बिही जेको माण्हू क़ुरान पढ़े ऐं क़ुरान खे अमल करे त अल्लाह ताला उल्बिस वालिदाहु यौमल क़ियामत ताजन मिन नूर दुइन आका था फरमाइनि त हिन जो त शान आला आहे पर जेको कसरत सां क़ुरान पढ़े उनजे अब्बे जे सिर ते अल्लाह चमकदार नूर जो ताज पाराईंदो जंहिंजी रोशनी सिज वांगुरु रोशन हूंदी सिज जेतिरी रोशन हूंदी। ऐं पोइ पीउ पुछा कंदो त मूंखे हे जुबा कुबा हे नूरानी लिबास कंहिं उठाया आहिनि त उनखे चयो वेंदो बेअख़्ज़ वलदिकुमा अल क़ुरान तुंहिंजे पुट तुंहिंजे लाइ क़ुरान पढ़ण जे सदके इहा नेमत तयारु कराई आहे हाणे पंहिंजे पुट खे वठि पंहिंजे अबे अम्मा सूदो हुनखे अल्लाह ताला जन्नत में रवानो कंदो। दोस्तो क़ुरान सां दिलि लाइ रमज़ान क़ुरान जो महीनो जॾहिं क़ुरान मजीद में अल्लाह ताला रमज़ान जो ज़िक्र कयो न उते ईअं ज़िक्र कई त शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान हे रमज़ान जो महीनो उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह क़ुरान खे नाज़िल फरमायो आहे माना क़ुरान खे रमज़ान सां गॾु जोड़ियो अथई। ऐं महबूब रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हर साल रमज़ान ईंदो हुयो त जिब्रील सां गॾु क़ुरान जो ॾींहुं कढंदा हुआ जिब्रील क़ुरान पढ़ंदो नबी साईं ॿुधंदा हुआ वरी नबी साईं क़ुरान पढ़ंदो हुयो ऐं जिब्रील क़ुरान ॿुधंदो हुयो। जंहिं साल साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात अक़दस थी उन साल रमज़ान में साईं जन 2 दफ़ा क़ुरान मजीद पढ़ियो पूरो ख़त्म करियो। छा क़ुरान पढ़ो घटि में घटि त हिकिड़ो दफ़ो त रमज़ान में थी वियो क़ुरान जो कढो न सभई इन सां अजर थींदो सवाब थींदो क़ुरान सां मोहबत पैदा थींदी अल्लाह ताला शाह असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।